कोयटा में अहम ख़बर थी पहुचायूं जिते सरियाब रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर थी पहुचायूं पिया कोयटा वेझो सरियाब रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में थी आहे, नतीजे में एक ॼणो मारिजी वियो आहे। अहम ख़बर थी पहुचायूं पिया कोयटा जे सरियाब रोड वटि हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो आहे। एक बार ॿीहर ते अहम ख़बर पहुचायूं पिया कोयटा में जिते सरियाब रोड वटि हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो आहे, जॾहिं त पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा में आज़ाद बलोच खान जी। आज़ाद वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कोयटा के सरियाब रोड डिग्री कॉलेज वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो आहे। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजे तावील में वठी चयो आहे ऐं सिविल अस्पताल लाश मुंतक़िल करायो। माता त लाश जी जेको आहे सुञाणो हिन महिल ताईं न थी सघियो आहे। जेको आहे वाक़े जी जांच कई पई वञे। पुलिस ॿुधायो त लाश जी सुञाणप थियण खां पोइ ई जेको आहे त लाश वाक़े जी वधीक जांच कई ख़बर पइजी सघंदी। जी ठीक है आज़ाद, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।